उडेरोलाल मां ख़बर ईंदा हलु त ख़ैबर नेशनल हाईवे हाला हैदराबाद विंदड़ रोड नर्सरी वट कमंद सां भरियल ट्रक जो चिंची रक्षा ऐं सुजुकी सां ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में चिंची में 2 औरतूं सवार मौके ते ई फौत थी वयूं ऐं हिकु नौजवान सुजुकी क्लिंडर ज़ख़्मी थी पियो। फौत थियल औरतुनि में 55 साला शहरोज़ाल जान मोहम्मद माची वेठल उडेरोलाल स्टेशन ऐं ॿी औरत नाले भाग भरी ज़ाल केवल बागड़ी रिहाइश सीखाट लग आखूंद जो खूह जे ऐं हिकु ज़ख़्मी नौजवान नाले अयाज वल्द फयाज खासकेली रिहायशी मटियारी सख्त ज़ख़्मी थी पियो ऐं होॾां जाइ वाक़िए ते खेबरानी पुलिस पहुची फौती औरतुनि खे खेबर रूरल हेल्थ सेंटर पहुचाए लाश वारसनि हवाले कयो वियो ऐं होॾां कमंद सां भरियल ट्रक ड्राइवर फरार थियण में कामयाब थी वियो, जॾहिं त कमंद सां भरियल ट्रक खेबरानी पुलिस पंहिंजे तेबिल में वठी छॾी आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।